सिंध हाई कोर्ट सखर हद दख़लनि दौरान ऑपरेशन में इंतजाम के मस्जिदूं ढाइण खां रोकींदे मुस्मार कयल मस्जिदूं ॿीहर तामीर करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में आपाशी खाते ज़मीनुनि ते कब्ज़नि बाबत केस जी ॿुधणी थी, जंहिं अदालत हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान मस्जिदूं ढाइण वारे अमल खां इंतजाम खे रोकींदे ऑपरेशन जारी रखण जो हुकुम ॾिनो ऐं रेवेन्यू समेत कब्ज़ा ख़त्म कराईंदड़ ऑफिसरनि जे बदिलनि ते पाबंदी लॻाईंदे ॿुधणी 8 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। इन मौक़े ते अदालत पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना राशिद महमूद सुमरो जो चवणो हो त इस्लाम जे नाले ते ठहियल मस्जिद मुल्क में मस्जिदूं शहीद करण किथां जो कानून आहे। तो अदालत में अगली हेयरिंग 8 तारीख को है, हम उसमें आएंगे तो अदालत पूछेगी डीसी साहब से कि ऐसा क्यों हुआ, इरिगेशन से एसएसपी साहब से कि क्यों हुआ, और वो झूठ बोलते रहे कि जी मस्जिद वीरान थी। यानी इनको शर्म नहीं आती, ये नाम के मुसलमान हैं इसलिए जो भी झूठ बोलेंगे अदालत को गुमराह करने की कोशिश, और अल्लाह के घर के बारे में गुमराह किया जा रहा है। हम तो जो घर मुनहदम किए गए हैं उनके लिए भी ये मुतालबा कर रहे हैं कि उनको मुतबादिल जगह फराहम की जाए। पुणे अल्लाह जे घर जो केस अदालत में खणी पहुतो आहे, जितां इंसाफ़ जी उम्मीद हुई, जंहिं ते अदालत इंसाफ़ कंदे मस्जिदूं ऐं मदरसा ठाहिण खां रोकण जो हुकुम जारी कंदे शहीद कयल 19 मस्जिदूं ॿीहर तामीर करण जो हुकुम ॾिनो आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।